अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां सिंध में जेका बल्दियाती निज़ाम आहे उन जे हवाले सां लोकल गवर्नमेंट जो जेकी सूरत हाल आहे ऐं उन में सहूलियातूं जो जेको फुक़दान आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सॼे सूबे में लोकल गवर्नमेंट जो निज़ाम बेहाल आहे ऐं को पुछण वारो कोन्हे। पहिरें म्यूनसिपल कमेटी ऐं काउंसलर हूंदा हुया, हाणे जेका सूरत हाल आहे उन में जेका काउंसलर ऐं म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे। सॼे सूबे में को हिकिड़ी अहिड़ी मॉडल यूनियन काउंसिल न आहे जंहिंखे असां चई सघूं त जिथे एजुकेशन, हेल्थ, सफ़ाई सुथराई, पाणी पीअण जो पाणी ऐं सेवेज जो निज़ाम बहितरीनु आहे। अहिड़ो को माना अहिड़ी का बि यूनियन काउंसिल कोन्हे जंहिंखे असां मॉडल यूसी चई सघूं ऐं जंहिंजो मॉडल असां एडॉप्ट करे सघूं। छा सूरत हाल आहे सॼे सूबे में, छा तबाही आहे, को पुछण वारो आहे या न आहे, इन ते असांजो प्रोग्राम थींदो ऐं असां इहो ई टॉपिक सॼे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। शुरू कयूंसि था। सिंध जे बल्दियाती निज़ाम जा हाल बेहाल, लोकल गवर्नमेंट पंहिंजा फ़र्ज़ निभाइण में मुकमल नाकाम। सिंध में 2015 खां पोइ मकानी चूंड थी हुई ऐं उन खां पोइ जेका टेन्योर ख़तमु थियो त मौजूदा साल मकानी चूंड थींदियूं या न, वाज़े फ़ैसिलो अञा बि न थी सघियो आहे। सिंध जे वॾे शहरनि में कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, दादो, मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में आवाम जा बुनियादी मसइला 70 साल जेको पहिरियों हुया उहे ई सेम मसइला आहिनि ऐं मसइला हल न थिया। सिंध जे शहरनि जे रोड, रस्ता, पाणी, सफ़ाई, निकाल, वणकारी ऐं ॿिया बुनियादी मसइला थियणु नामुमकिन बणिजी वियो आहे। एडमिनिस्ट्रेटर, मेयर्स, इलाइक़नि जे चेयरमैन खे हर साल मिलंदड़ करोड़े रुपयनि जा फंड खाइजी था वञनि। लोकल गवर्नमेंट, मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन, ज़िली म्यूनसिपल कॉर्पोरेशन, ज़िली काउंसिलूं, म्यूनसिपल कमेटी, टाउन कमेटियूं ऐं यूनियन काउंसिलूं ते मुश्तमिल हूंदियूं आहे। कराची में हिकु मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन, 5 ज़िली म्यूनसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि। हिकिड़े ज़िले काउंसिल ॿेराड़ी वारा इलाइक़ा लाइ हूंदी आहे। सिंध जे शहर कराची खां अलावा बाक़ी हैदराबाद, सखर, लाड़काने में 3 म्यूनसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि। सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 ख़ासि तौर ते मक़ामी माण्हुनि खे बुनियादी मसइलनि खे हल करण लाइ ठाहियो वियो आहे। अच्छा, सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जो रेवेन्यू, पुलिस ऐं ॿियनि सरकारी खातनि सां बि को तालुक़ कोन्हे। लोकल गवर्नमेंट में सूबाई हुकूमत जी नज़रसानी हेठि कमु कंदी आहे, जंहिंजो सिंध में मौजूदा वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सिंध जे मुसलसल हुकूमत करण खां पोइ बि लोकल गवर्नमेंट आम माण्हुनि जी बुनियादी मसइला हल करण में छो नाकाम आहे? छा सिंध जी अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लोकल गवर्नमेंट में ख़राब कारकर्दगी खां पोइ बि मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी खे वोट कंदी? छा मकानी चूंड वक़्त ते थींदी या वधीक देरि थींदी? सवाल इहो बि आहे त छा थी बि वेंदी ऐं ही अची बि वेंदा त छा उहा ई सूरत हाल हूंदी जेका सूरत हाल पोएं टेन्योर में या उन जे पोएं टेन्योर में ॾिठा? उहा ई चेहरा, उहा ई माण्हू, उहा ई डिस्ट्रिक्टनि में उहा ई उहिदेदार हू साम्हूं अची था वञनि, उन खां पोइ हू ई हलाइनि था। सॼो तबाह हाल आहे, को पुछण वारो कोन्हे, को बुनियादी सहूलियत नथो मिले। सूरत हाल तव्हां ॿुधी ऐं हिन खां पोइ पहिरें असां हैदराबाद हलूं था। हैदराबाद में पाणी जी छा सूरत हाल आहे, साफ़ पीअण जे पाणी जी छा सूरत हाल आहे? वॾो सेकेंड असांजो सिंध जो वॾो शहरु आहे, उन में पाणी पीअण जी छा सूरत हाल आहे? पीअण जे पाणी जी असांजो नुमाइंदो KTN जो इमाम अली बालाई तव्हांखे ॿुधाईंदो। जी बिल्कुलु, सॼी सिंध में पाणी जी हूअं त शदीद खोट आहे, पर हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ शहरी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज कनि था। हिन वक़्तु कासमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं अली प्लस आहे, हुसैनाबाद वारो इलाइक़ो आहे, या उनखां अलावा ही मेन कासमाबाद जो वाधूआ रोड आहे जिते मुख़्तलिफ़ प्लाज़ा आहिनि, उन्हनि खे पाणी ॾिनो वञे पियो ऐं ॿियनि जेके पोइछड़ी वारी जेका आबादी आहे उनखे पाणी न मिलण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जेके एहतजाजी मुज़ाहिरा आहिनि उहे जारी आहिनि। सॼी सिंध में पाणी जी खोट सां गॾु हिते जेको वासा आहे MD, उन कासमाबाद जे तक़रीबन 70% इलाइक़े जो पाणी बंदि करे छॾियो आहे। हीउ पाणी टोटल लतीफ़ाबाद तरफ़ वञे पियो। उनजो नतीजो इहो आहे जो PPM जेको ठाह थियो आहे त उनजो इहो ई सबूत आहे। हीउ पाणी बंदि करे टोटल उॾी ॾींहं पिया। हिते 15 ॾींहंनि खां वठी हिन सॼी एरिया प्रिंस टाउन, मुस्तफ़ा टाउन खां वेंदे तव्हां सॼी कासमाबाद विज़िट कंदो 70% पाणी न आहे। पाणी खां बग़ैर ख़बर तो को कमु थो थी सघे। त मसइलो इहो आहे त 1 महीने खां वठी मुसलसल पाणी जो मसइलो आहे
असां रिटर्न में एप्लीकेशन ॾिनी, MD वासा सां ॻाल्हायो, एक्सियन सां ॻाल्हायो, DG सां ॻाल्हायो, हद जे MP खे एप्लीकेशनूं कयूं। असां मुसलसल जेको आहे सो रिटर्न में कार्रवाई कंदा रहियासीं, पर पाणी न पहुतो। इवन उहा हालत थी वई आहे त मस्जिद में मौलवी साहब जॾहिं आज़ान ॾिए थो त आज़ान खां पोइ इहो ऐलान थो करे त महिरबानी करे विज़ू पंहिंजे घरां करे अचो, मस्जिद में पाणी कोन्हे। जंहिंजे करे असां ही मजबूर थी आख़िरी असां हिते वेठा आहियूं। जेसीं ताईं पाणी जो मसइलो हल न कंदा असां ही धरणो ख़तमु कोन कंदासीं। मुतालबो असांजो सिर्फ़ु इहो आहे त असांखे पाणी हिते ॾिनो वञे। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी ज़िले इंतज़ामिया कमिश्नर हैदराबाद खां हिकु ई मुतालबो कयो आहे त हैदराबाद शहर जो जेको पाणी आहे उहो बहाल कयो वञे, त जीअं हैदराबाद शहर जी जेका ज़िंदगी आहे आम ॾींहंनि जीअं गुज़री सघे, त जीअं शहर जा माण्हू जेका आहे पंहिंजे कारोबारी सरगर्मियुनि खे ऐं रोज़ जी एक्टिविटी में जारी रखे सघनि। जी हैदराबाद जी सूरत हाल तव्हां ॿुधी, पाणी जी सूरत हाल, इहो बल्दियाती निज़ाम काॾे वियो, पाणी सप्लाई कंहिंजी ज़िम्मेवारी हुई, लाड़काणे में छा सूरत हाल आहे, ऐं लाड़काणो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, मोहतरमा फरियाल तालपुर साहिबा, बेनज़ीर भुट्टो साहिबा जो शहर आहे, उते लाड़काणे में छा सूरत हाल आहे। सर्कस असांजो नुमाइंदो KTN जो सर्कस छॾायो, तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदो, उन खां पोइ अॻिते हलंदासीं। जी बिल्कुलु, मथां लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन आहे ऐं उनखां अलावा लाड़काणे शहर जा जेके मसइला आहिनि उहो जीअं जो तीअं अञा ताईं उते ई पियल आहिनि। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे लाड़काणो, पर उनजे बावजूदि शहर जा केतिरा ई मसइला हल न थी सघिया आहिनि। हिन वक़्तु बि शहर जो जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो आहे सेवरेज जो नाकारा निज़ाम। शहर जे केतिरनि इलाइक़नि जे अंदरि जेका नालियुनि जो गंदो पाणी आहे उहो अक्सर तौर ते रोडनि ते बीठल नज़र अचे थो। केतिरनि मोहल्लनि में अञा ताईं जेको नेकाल वारो निज़ाम आहे उहो दुरुस्त न थी सघियो आहे, ऐं उनजे करे शहरनि खे तमामु घणी तकलीफ़ पेश अचे थी। उन सां गॾु ॿिया केतिरा ई बल्दियाती इदारनि सां जेके रिलेटेड मसइला आहिनि, ख़ासि तौर ते लाड़काणे शहर जे अंदरि सफ़ाई सुथराई वारो जेको निज़ाम आहे उहो हुजे, या शहर जे अंदरि इंक्रोचमेंट जा मसइला हुजनि, त उहे अञा ताईं हल न थी सघिया आहिनि, जंहिं करे शहरी तमामु घणनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था। लोकल गवर्नमेंट सां रिलेटेड जेके मसइला आहिनि, इहे गंदो पाणी नालनि में बीठो आहे, ऐं ॾिसो ॿार असांजा जेके आहिनि क्रॉसिंग था कनि, को बीमार थी पए, जरासीम आहिनि, ॿियूं शयूं, पाणी कोन्हे, को पाणी नलकनि मां कढो त खारो पाणी अचणु शुरू थी वियो आहे। लाड़काणे खे तबाहीअ जे दहाने ते रखियो वियो आहे। तक़रीबन लाड़काणे जा जेके बि माला आहिनि, हे त हाणे असां ॿाहिरि बीठा आहियूं, साफ़ु सुथिरो रोड आहे, बाक़ी जेके बि माला आहिनि रुगो गंद किचिरो, नालियुनि जो पाणी, को बि रोड रस्तो ठहियलु कोन्हे। को कहिड़ी बि हुकूमत आहे हिन वक़्तु कुझु बि असां लाइ कुझु न करे सघिया आहिनि। हे रोड बि हाणे था ठहनि, इन जे करे था ठहनि छो त इलेक्शन वेझी आहे। बिजलीअ जो एॾो आज़ार आहे, 5 मिंट हले थी, 5 मिंट घुम। हिन वक़्तु ताईं सफ़ाई सुथराई जो वॾो मसइलो आहे, ऐं शहर जा जेके भरपासे वारा इलाइक़ा आहिनि उते न रोड आहे, न रस्तो आहे, न नाली आहे, न को ड्रेनेज सिस्टम आहे। हिन महिल वॾे में वॾो मसइलो असां वटि रोड, रस्ता, ड्रेनेज सिस्टम, नज़र मोहल्ला जो त बिल्कुलु तबाह थी वियो आहे। जेकॾहिं नॉर्मल में नॉर्मल बरसाति पए थी, हफ़्ते खां 2 हफ़्ता जेको आहे त ड्रेनेज सिस्टम असांजो तबाह लॻो पियो आहे, ऐं पाणी एतिरो रोडनि ऐं रस्तनि ते बीहजी थो वञे जो मोटर साइकिल जो निकिरण बि तमामु मुश्किल बणिजी थो वञे। जी बिल्कुलु, मथां लोकल गवर्नमेंट इलेक्शन त आहे, पर लाड़काणे वासियुनि जो जेके शिकायतूं आहिनि उहे अञा ताईं ख़तमु न थी सघियूं आहिनि। शहर जो जेको वॾे में वॾो मसइलो आहे, ख़ासि तौर ते जेको सेवरेज जो सिस्टम आहे उहो नाकारा बणियल आहे। जर जो पाणी खारो थी चुको आहे, पर वाटर सप्लाई जी का बि शहर जे अंदरि स्कीम कोन्हे। शहर जे अंदरि सफ़ाई सुथराईअ वारा मामला आहिनि, इंक्रोचमेंट जा मामला आहिनि, उहे जेके हिन वक़्त ताईं हल न थी सघिया आहिनि, ऐं उहे जीअं जो तीअं आहिनि, ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि इन हवाले सां तमामु घणो परेशान आहिनि। जी लाड़काना सेवरेज जो नाक़िस निज़ाम, बल्दियाती मसइला, उते जा उते ई को हुकूमत किथां ईंदी, कहिड़ी हुकूमत ईंदी, उहा ई सूरत हाल आहे। खैरपुर इंतिहाई अहम शहर आहे, ऐं अॻूणो वज़ीर आला क़ाइम अली शाह जेको 3 दफ़ा वज़ीर आला रही चुको आहे, उन जो शहर आहे। उन शहर में छा सूरत हाल आहे बल्दियाती उनजी, ऐं मंज़ूर वसाण साहब उते मशहूरु पीपल्स पार्टी जो अॻवान आहे, उन्हनि जो हिकिड़ो जेको पोएं चेयरमैन हुयो हू बि उन्हनि फैमिली सां हुयो। छा कयो आहे उन्हनि? खैरपुर खां असांखे ख़ादिम हुसैन रिद अपडेट करे थो, उन खां पोइ प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। बिल्कुलु असीं हिन वक़्तु खैरपुर शहर जे खाकी शाह पुल जेको मसरूफ़ चौराहो आहे, मसरूफ़ जेको आहे हंधु आहे, उते मौजूदु आहियूं। खैरपुर शहर में त जेके बुनियादी मसइला आहिनि शहरनि लाइ, उहे उन्हनि जा हल न थिया आहिनि, ऐं उहे अञा बि भोगनि पिया। पर वॾो जेको मसइलो आहे बुनियादी, उहो पीअण जो साफ़ु पाणी आहे। उते जेको आहे सो साफ़ु पाणी न मिलण जे करे शहरी सख़्तु परेशान आहिनि, परे परे हंधनि ताईं।
पाणी भरण ते मजबूर आहिनि ऐं जेको वाटर सप्लाई स्कीमूं आहिनि उहे नाकारा आहिनि। छो त उन हवाले सां हिते शहरी मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि। मसइलो वॾे में वॾो इहो आहे त असां पाणी पीअण जे लाइ महरूम आहियूं। हिते असांखे पाणी जी का सहूलियत नथी मिले। जेके बि वाटर सप्लाई पहिरियां हलंदा हुया उहे बि बंदि थी चुका आहिनि। भई नवां लॻा आहिनि, कुन जाइनि ते पाणी अची रहियो आहे, पोइ बि असां पाणी लाइ ॾाढा परेशान आहियूं। हिकु बीमारी वञे थी, ॿी थिए थी। पाणी लाइ साफ़ न आहे उहो, पाणी साफ़ न आहे, पीअण जे लाइक़ु न आहे। पाणी हिकिड़ो ख़बर न आहे कीअं था माना मोकिलिनि, न हुन में माना किचिरो अची रहियो आहे। परे परे खां घुरायूं था सर, मिनरल वाटर वठूं पिया। हिकु महांगाई जो ॾिसो काथे जो काथे पहुची वई आहे। परे खां पेट्रोल पाणी घुरायूं था। जेके काउंसलर चेयरमैन इंडिया 5 साल हलिया, पाणीअ जो मसइलो हल न साईं, बसि उन महिल हर को पाणी हर शइ करे थो वञे, पर चूंडण खां पोइ को वेझो ई न सोचे साईं। तव्हां हिते हिन महिल आया हो, कोई वॾी परेशानियूं हूंदियूं? हा साईं, पाणी ज़रूरु जेको आहे पाणी जे करे बचा नंढा, हाणे उनखे गंदो पाणी कीअं पियारियूं। 3 कलाक लाइन में खाकी शाह पुल ते बीहूं था। जेकॾहिं लाइट हले थी एॾो परे वञूं था साईं, तक़रीबन हितां 3 किलोमीटर आहे। 3 किलोमीटर वञूं था, जेकॾहिं लाइन में बीहूं था, जेकॾहिं लाइट हली थी वञे त पूरो ॾींहुं थो खरी वञे। सॼे शहर जी सूरत आहे, इंतिज़ाम आहे, निंड पई आहे। जी बिल्कुलु। तव्हां हिते जेके शहरी आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त जेको पीअण जो पाणी आहे उहो वॾो बहिरान उनजो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां परे परे जेको आहे सो दूरान इलाइक़नि मां पाणी भरण ते मजबूर आहिनि। उन शहरनि जो इहो बि चवणो त जेको पीअण जो पाणी आहे उनजी हासिलात कयूं या जेको आहे सो रोज़गार कयूं। हुननि चयो त ॾाढो जेको आहे सो परेशानीअ जो आलम आहे। वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध हुजे या ख़ैरपुर पर जेके बुनियादी मसइला आहिनि उहे जेकॾहिं हल नथा थियनि त पोइ माण्हू परेशानीअ में रहनि था। हाणे बुनियादी मसइला इहे आहिनि त हिकु त निकासी जो निज़ाम हुजणु घुरिजे, सफ़ाईअ जो निज़ाम हुजणु घुरिजे, सिहत जो निज़ाम हुजणु घुरिजे। पर जॾहिं जेको बुनियादी वॾे वॾो जेको मसइलो पीअण जो पाणी आहे उहो न हूंदो त पोइ माण्हू सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा ऐं परेशानी रहंदा। उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे उहा उन जी ॾाढी मुश्किल गुज़रे वेंदी। जी मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल तव्हां ॾिठी ऐं इन शहरनि में छा सूरत हाल आहे बल्दियाती सिस्टम जे हवाले सां, इहो ई सूरत हाल ऐं इहो सूरत हाल केतिरे अरसे खां आहे, छो तब्दील नथी थिए, छा इन जे पोयां रीज़न आहिनि, छा वजूहात आहिनि, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार मारूफ़ एंकर पर्सन आहिनि मुजाहिद बरेलवी साहब। उन्होंने असांखे जॉइन किया। मुजाहिद बरेलवी साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। कई दिहाइयाँ हो गई हैं आपको ये सब कुछ ऐसा ही जैसा है बिल्कुल वैसा देखते हुए, यानी कि मोहनजोदड़ो जैसा आपने देखा था और जैसा लाड़काना आपने देखा था और जैसा सखर आपने देखा था और जैसा हैदराबाद मीरपुर खास नवाबशाह आपने देखा था, बिल्कुल वैसा ही है। ये ऐसा आर्काइव है सिंध कि जिसमें तब्दीली की गुंजाइश नहीं है। ऐसे लगता है आपको अभी भी? एक तो आपका शुक्रिया कि KTN से मेरा बड़ा देदीना ताल्लुक है, बल्कि उनकी फैमिली से है और मेरे नाम के साथ एक बरेलवी का लायका लगा है। लेकिन मैं कह सकता हूं कि बलोच और सिंधियों से ज़्यादा मैं सिंध और बलोचों का दोस्त हूं। तमाम उनके कायदीन से ज़ाती कुर्बत है और इस लायके के सबब मैं हमेशा वो जो आप दूसरे वाले ना उनके लिए हमेशा उनकी नजरों में बहुत शुक्रिया आपकी मोहब्बतों के शुक्रगुजार हैं। है कि वो अगर कोई उर्दू स्पीकिंग गुफ्तगू करे तो फिर वो किसी दूसरे खाते में डाल देता है। लेकिन हम आपकी मोहब्बतों के शुक्रगुजार हैं। इससे हम किसी भी किस्म की लिसानियत से, किसी भी किस्म की ऐसी किसी गुफ्तगू से हम कोई तज़िया नहीं, कोई भी नहीं। आप माशाल्लाह से सीनियर साहब हैं और आपको बड़ी इज्जत की निगाह से तमाम तबकों में देखा जाता है, उसमें चाहे सिंधी बलोच हों, उर्दू बोलने वाले हों, पंजाबी हों, हर हल्के में आपकी इज्जत है। तो आप जो मैंने कहा कि ऐसी आर्काइव है सिंध जिसे छेड़ना महाल है। देखिए एक तो ये है ना कि ये बड़ा आसानी से कह देती है पीपल्स पार्टी और बड़े बड़े मोहतरम दोस्त हैं और जरा साथ भी हैं और हर वक्त तर्जुमान जो आते रहते हैं कि जी माजी में यानी अब PTI चलो 4 साल से है ना। भाई आप सिंध में आपको कम से कम 13 साल कह लें, चलो 13 साल ना कहें तो आप कम से कम 14 साल लगातार वो भी चले गैप आ गया, चले वो शहीद बीवी सब हो गया, उनकी शहादत उनकी माशाल्लाह मैं भी उनके यहाँ जाता हूँ। लेकिन ये जो 12 साल में सिंध का हाल है, मैं कोई अदाद शुमार का आदमी नहीं हूँ, आपने दुरुस्त कहा। और मुझे बड़ा गली मोहल्ला चौक कराची से निकलता हूँ तो बदीन ठट्टा टंडू बागो और फिर आगे जाके उधर थर तक जाता हूँ, इधर भी मैं निकला तो हाल से लेकर तमाम से करता हूँ
और यही अफसोस होता है खासतौर से बदीन में जाकर, हमारे जुल्फ़िकार मिर्ज़ा साहब, डॉक्टर साहिबा वगैरह का शहर है, कि वहाँ खंडरात क्या ऐसा लगता है कि हम 19वीं सदी में आ गए। और अब आप जब गुफ्तगू करें अपने दोस्तों से, मिनिस्टरों से, अभी मैं देख रहा था कल नासिर शाह साहब से सवाल हो रहा था या और लोगों से सवाल हो रहा था, तो वो यकीनन अपना दिफा करेंगे। और अब ये भी नहीं कह सकते 13वीं तरमीम के बाद के जी वफाक सिंध को नहीं देते, अब तो वफाक में भी आप बैठे हैं, उससे पहले भी आप वफाक में आपकी गवर्नमेंट रह चुकी है, वफाक और सिंध में एक गवर्नमेंट थी। पहले ये था ना कि सूबाई खुद मुख्तारी और सिंध की महरूमियाँ, और जो हमारे दोस्तों को उतना पैसा उससे ज्यादा मिलता है। फिर लोग ये भी कहते हैं कराची में रिकॉर्ड यहाँ से रेवेन्यू जाता है, कराची का मतलब है सिंध के बाद आता है। तो ये जब हम हिसाब किताब पूछते, जैसे मैं तो स्टार्ट ही करता हूँ, बेसिक चीजें एजुकेशन और हेल्थ। अब आप और कीजिए, NICD माशाल्लाह बड़ा काम हुआ है हेल्थ में, चले मैं मान लेता हूँ। एजुकेशन पे आइए, खुद आपकी सिंध असेंबली में सवाल उठा कि 4240 घोष स्कूल हैं। अब आप खुद गौर कीजिए, एक स्कूल का मतलब है उसकी इमारत, उसके टीचर, उसमें उसका स्टाफ, उसको सालाना बिजली, पानी, गैस, कितना पैसा जाता होगा जरा इस्माइल लाओ साहब से पूछिए। और घोष स्कूल 2 करोड़ बच्चे अगर स्कूल नहीं गए तो किसका जिम्मेदार? भी माजी की हुकूमतें हैं। भाई आप बताइए क्या वजह? पीर मजर यहाँ जैसे लोग रहे, और भी पता नहीं कौन एजुकेशन मिनिस्टर है, मुझे पता भी नहीं है कौन है। इस मुल्क का एक खासा तो है, जो कुछ करती है वो पिछली हुकूमत करती है। जो कुछ ऐसा कभी नहीं हुआ कि मौजूदा हुकूमत ने कभी कुछ किया। ये इन्हें कहने का हक नहीं है हमारे दोस्तों को, सबको। वो तो सब सिंध में तो सिंध की हद तक तो इनकी अपनी हुकूमत है। हाँ। और वही जो मैं आपसे कह रहा था कि 13वीं तरमीम में तो हमारे चेयरमैन सेनेट रज़ा अरमानी साहब बड़े फख्र से कहते हैं, तमगे तक इन्होंने लिए, लोगों में बांटे के जनाब 18वीं तरमीम के जरिए तो बस हमने सूबों को क्या है बिल्कुल आजादी कर दिया। यानी 56% पूल और क्या मिलता है, यानी हायर एजुकेशन तक आपने जो है वो 18वीं तरमीम के बाद दे दी। अब 11 साल से 18वीं तरमीम आपके पास है और सूबों वगैरह सब है, तो इनसे मैं तो इकोनॉमी का आदमी नहीं हूँ, हिसाब किताब लेके बैठ जाएं। फिर जनाब अब देखिए वही अभी पेट्रोल का जिक्र हो रहा है। हाँ। मेरे दोस्त ये कह रहे थे कि जनाब हमने जो वो जो मुफ्ता इस्माइल के 40 अरब रुपए जो है सिर्फ सरकारी खर्च होता है। जनाब छोड़िए, मैं भी ज्यादा रहता हूँ, किसी वजीर के घर पे चले जाइए, कम से कम 5 तो गाड़ियां खड़ी होंगी वीगो, बिल्कुल, उनके 10 मुलाजिम खड़े होंगे, 50 खाने वाले होंगे। आगा सिराज दुरानी के घर गया हूँ मैं, तो मैं नाम लेना भी नहीं चाहता, बड़े दोस्त मोहतरम है, आइंदा बुलाना भी छोड़ देंगे, और वैसे भी कम बुलाते हैं आजकल। तो आजकल तो वैसे जिम्मेदार आपकी तौर पर भी, वो जो पंजाब को आप गाली देते रहते थे, अपने लगा दिया था हमारे कॉम्प्रसों को भी। मैं तो ये कह रहा हूँ कि चलें हम पूरे सूबे की बात नहीं करते, हम पूरे डिवीज़न की बात नहीं करते, हम पूरे डिस्ट्रिक्ट की बात नहीं करते, हम पूरे तालके की बात नहीं करते, एक यूसी मतलब यहाँ पे अगर आप देखें तो 5 ऐसे CM हैं जो जिंदा हैं, हयात हैं और अभी मौजूद हैं इसी सूबे में, जिसमें अरबाब गुलाम रहीम भी हैं, लियाकत जतोई भी हैं, मुराद अली शाह भी हैं, कायम अली शाह भी हैं। उन तमाम की यूनियन काउंसिल्स देखी हैं आपने, हालत देखी है? कोई पूछने वाला है इनसे? लेकिन एक तो साईं वो जो हमारे यहाँ शायर अवाम हबीब जालिब कहा करते थे, लोग अपने कातिलों के हैं उशाक मेरी जान। तो वो जो आपको जो झकरानी है, वो जो बिजरानी है, वो जो सोमरोज हैं, आप क्या एक तो ये यहाँ से जरा बाहर निकल जाएं, बल्कि अब वो इलाके जहाँ वो नहीं है, चाहे छती ने, एक तो 70% नशिस्तें तो वो हैं, वो उनकी आबाई हैं। और वो जो अपोजिशन होती थी, आपने गौर किया होगा इस बार जो अपोजिशन में होते थे, जैसे शिराजी हुए वो भी आ गए, महर हुए वो भी आ गए, कुछ भी नहीं बचा, नवाब शाह के कौन शाह थे वो भी आ गए। अब अपोजिशन ही नहीं है जी हाँ। आपके सिंध में अब जो हमारी नामनहाद अपोजिशन है, उनसे भी मायदा आपका हो गया। वो तो वैसे भी आपके सिंध के इलाकों में नहीं आते थे, उन्होंने शहरी इलाकों में कब्जा कर लिया था। पीपल्स पार्टी सिंध में नहीं आती। एक जमाने में पीपल्स पार्टी कराची शहर की सबसे बड़ी पार्टी होती थी। हाँ। उसके यहाँ लियारी में, मलीर में, हत्ता के हमारे बंसरोड तक में MNA होते थे, उसके MPA यहाँ पर जीतते थे। ये उठा, लेकिन आपने जो भी लोग थे इसके जिम्मेदार इस शहर में कौन सी मॉडल यूसी है? हम तो इस पे हैरान हैं। वो तो चले वहां तो तबाह बिल्कुल ही, इस शहर में कौन सी मॉडल यूसी बन गई? हम तो इस बात पे हैरान हैं कि ये इस शहर में इस तरह की सूरत हाल है। ये मेट्रोपॉलिटन कॉरपोरेशन है, स्ट्रीट लाइट पे मैंने 2 हफ्ते पहले प्रोग्राम किया था, पूरे शहर में 75% स्ट्रीट लाइट बंद है। जिस जगह बल्ब चेंज ना कर सकते। मैं तो एक स्टेट लाइव करता हूं कि महाजरियत के नाम पर, सॉरी टू से, अब मुझे कोई खौफ नहीं है, महाजरियत के नाम पर जितना नुकसान MQM के दौर में उर्दू स्पीकिंग को हुआ है,
शायद माजी में कभी ना हो। बिल्कुल दुरुस्त तज्जिया। इसी तरह आपके जो आपके ये जो झकरानियों का और बिजरानियों का या सोबरोज का जकाबाद हो, शिकारपुर हो, शेखों का, इनके इलाकों में खुद इनके होते हुए इन्होंने जितना नुकसान पहुंचाया शायद बाहर वालों ने नहीं पहुंचाया होगा। किसी कुरैशी, गिलानी ने, किसी पंजाबी ने नहीं पहुंचाया होगा। ये तो अपने, वो आप यूसी का कह रहे हैं ना, अपना हिसाब देना कि आपके पास कितना पैसा आया। मुझे बात अभी कुछ अर्से पहले जब हम गए थे साथ में, डॉक्टर हफीज शेख फाइनेंस मिनिस्टर थे, कहने लगे ये जो आपके बलूचिस्तान के, इनसे पूछिए कि आपको जो 20 करोड़ रुपए सालाना हमने दिए थे, 5 साल आपकी गवर्नमेंट रही, ये बताइए 80 करोड़ रुपया गया कहाँ? एक एमपीए को 20-20 करोड़ रुपया जो मिलता है सालाना डेवलपमेंट पे नाम पर, पहले तो ये पूछ लीजिए 80 करोड़ कहाँ गया। सही बात है। और मैंने पिछले दफा फिर आप यूसी पे आ जाइए, लोकल बॉडीज पे आ जाइए, इनसे पूछ लीजिए कि आपका बजट क्या है जो आप यूसी की बात कर रहे हैं। तो मकसद ये कि ये, और बदकिस्मती से मीडिया में आपके बाद एक नौखेज सहाफियों की ब्रिगेड आ गई है। मैं एक आध बार गया हूँ प्रेस कॉन्फ्रेंस में, वो अपना चेहरा दिखाने के लिए सवाल करने की हद तक बैठे हुए होते हैं, और फिर पता नहीं घेर घार आके किस तरीके से वो उसकी तफसील में भी नहीं जाऊंगा। अफसोस ये होता है कि पहले जो है वो आपके जो हमारे सीनियर सहाफियों की जो एक बेल्ट होती थी, जब वो सवाल करती थी तो उनको जवाब देना बनना नहीं पड़ता था। आज आपने गौर किया कि एक बहुत बड़े चैनल ने पेंशनर्स के सिंध के पेंशनर्स के बारे में एक रिपोर्ट शाये की 4 दिन पहले। क्या नाम भी लेता हूँ, हमारा दूसरे चैनल का नाम लेना आमतौर पर निजी चैनल कह सकता हूँ, बड़ा अच्छा सीनियर रिपोर्टर है। उसने पूरे तफसील से बताया कि अरबों रुपए सिंध में पेंशनर के जो है वो डॉक्यूमेंट के साथ बताया। बिल्कुल। अब इसके बाद आप क्या कहते हैं जी, साबित कीजिए। भाई साबित करें, यानी ये बड़ी मुश्किल है। कहते हैं जी साबित तो कीजिए अदालत में, सबूत क्या है आपके पास? सही बात है। अब बताइए क्या सबूत होंगे? मुजाहिद मेरे साहब, पर आप तो जानते हैं, आप लगा दें, आप तो जानते हैं जब आईओज पर कहीं अगर आप एक लाइन दें कि मुजाहिद बरेलवी ने फना चैनल से 8 लाख रुपए ले लिए, गाड़ी ले लिए, मैं उस जगह पे जाके उसका गिरबान पकड़ लूंगा अगर मुझ पर ऐसा इल्जाम लगाएगा। सही बात है। मैं तो यही कह रहा हूँ कि भाई कि क्या साबित करेंगे? जिस मुल्क में आईओज सबूतों की फाइलें गुम कर देते हों और फिर टर्मिनेट होना को तरजीह देते हों, टर्मिनेट हो जाएं, फाइलें गुम करके कहीं ले जाएं और फिर इदारे से निकाल दिए जाएं, तो उन्हें तासुब भी ना हो क्योंकि वो इतना ले चुके हैं, तो फिर वहाँ कहाँ का सबूत है? किस चीज़ का सबूत? नहीं, इन मामलों में सर एक है, इन मामलों में ये हमारे इनकी उर्दू भी अच्छी हो जाती है आपके सिंध वालों की, और हमारे उर्दू वालों की सिंधी भी बड़ी अच्छी हो जाती है। अब आप बिल्डिंग का ये हालिया वाक़या देखिए आप, ये वो जो नस्ला टावर बेचारे उन लोग को ये गिरा दिया। इस वक्त 442 इमारतें खड़ी हुई हैं ऐसी सिंध में, किसने अथॉरिटी दी? मैं आप जरा 1 फीट आगे बढ़ा के देखें, आप जरा 1 मंजिल अपना घर बढ़ा के देखें, आमदी आ जाएंगे सब इदारे। अरे एक छोटा सा बरेली साहब, आप तो रोज बाहर निकलते हैं, आप तो मैंने रोड शोज आपके देखे, आप एक छोटा सा केबिन आप रख के बाहर देखें और उसके बाद आप फुर्ती देखें। अगर 20 मिनट के अंदर कंटोनमेंट में है तो कंटोनमेंट वाले, केएमसी की जगह पे तो केएमसी वाले, पुलिस जिस थाने की हदूद की, अगर वो 20 मिनट में ना आए तो आप नाम बदल दीजिएगा। यही सूरत हाल है इस शहर में। और वैसे तो ये वो, लेकिन ये बताइए ना, वो जो जालिब साहब कहते हैं बस्ती उजड़ चुकेगी तो लिखेंगे मरसिए, तो ये हम नौहा घरी है, मरसिया गोई करते रहेंगे क्या? ये बिल्कुल इसी तरीके से हम तो यही कर सकेंगे, क्या कर सकते हैं। यहाँ बड़े फिल्म लिटरेरी फेस्टिवल, हैदराबाद लिटरेरी फेस्टिवल, लिटरेचर, अदब, शेख मेला 5 दिन तक जारी रहता है। बेचारे शेख की तालीमात काय के लिए थी? सिंध के अवाम के लिए थी, उस पर तो गुफ्तगू करो। मेले के लिए थी सर, 5 दिन तक मेला होता है जी। मेले के लिए थी बस। थैंक यू वेरी मच। और मेला भी क्यों 5 दिन का होता है? क्योंकि अब आपको पता है कि वो उसका बजट बहुत, उसका बजट बहुत होता है 5 दिन का। बहुत शुक्रिया। वो अगर शेख साहब ने जिन सिंध के लोगों के लिए लिखा था, उन सिंधियों के लिए क्या किया, ये भी तो वहाँ सवाल हो। बहुत शुक्रिया सर, बहुत शुक्रिया। मुजाहिद बरेलवी साहब असांखे ज्वाइन कयो हुयो। वाज़े तौर ते जेका सूरत हाल हुई तव्हांखे असां वाज़े कई से। इहा ई सूरत हाल आहे सॼे सूबे में। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻवान मेंबर सूबा असम्बली खुरम शेर ज़मान असांखे ज्वाइन कयो आहे। खुरम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या कहना चाहेंगे? एक मरतबा फिर बल्दियाती इलेक्शन का शोर हुआ, अभी तो वो चल रहा है, अभी तक कोई फैसला हो नहीं सका, तो क्या होगा? अगर आ भी गए तो होगा क्या? मतलब वही सूरत हाल है। कोई एक मॉडल यूसी देखी है आपने? कोई ऐसी जगह देखी है? कोई ऐसा कोई इलाका आपकी नज़र में है जहाँ पे तालीम भी हो, सेहत भी हो,
सफाई भी हो, सेवरेज भी हो, पीने का पानी भी मिलता हो, कोई एक जगह है ऐसी कोई यहाँ पे सूबे में? नहीं, देखिए, जब तक पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबे सिंध में इक़्तिदार में है, ये तो कभी भी नहीं हो सकता है। मैंने तो सिंध असेंबली में मुराद अली शाह साहब को, चीफ मिनिस्टर साहब को चैलेंज किया था कि पूरे सूबे को आप छोड़ें, पूरे शहर को छोड़ें, किसी जिले को छोड़ें, किसी यूसी को छोड़ें, एक वार्ड ऐसा पूरे सूबे सिंध में दिखा दें, एक वार्ड जहाँ पे आवाम को हर किस्म की बेसिक नेसेसिटी अवेलेबल है, जिसमें पीने का साफ पानी हो, जहाँ पे बच्चों को स्कूलों की अच्छी तालीम का अच्छे म्यार की मिल रही हो, जहाँ पे कोई स्टैंडर्ड का BHU हो, पूरे आपको सूबे में एक वार्ड ऐसा नहीं मिलेगा। रही बात इलेक्शन की, तो देखिए, मैं तो इस बात पे यकीन करता हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन कराना चाहती ही नहीं है। उसकी वजह यह है कि सुप्रीम कोर्ट ने कहा है कि आर्टिकल 140A के तहत जो है बल्दियाती कानून में तरमीम की जाए, और जो आर्टिकल 148 कहता है उसके तहत जो है उसके बाद इलेक्शन कराए जाए। आज इस बात को पता नहीं कितने महीने गुजर गए। पिछले 9 साल से तो हम खुद सिंध असेंबली के अंदर, मैं खुद आवाज उठा रहा हूँ, शोर मचा रहा हूँ। पिछले दिनों हर सियासी जमात ने बहुत सारे एहतजाज किए। जो बड़ी सियासी जमातें अपने आप को समझती हैं, जो कि है नहीं, वो तो आज हुकूमत का हिस्सा भी हैं, वो भी खामोश साथ बैठी हुई है। सो आप एक्सपेक्ट ना करें कि जब पीपल्स पार्टी का नाम आए तो कोई आपको बेहतरी नजर आए, कुछ अच्छे काम नजर आए, कुछ आवाम को रिलीफ मिले, ये पॉसिबल है नहीं। सो आप यही समझें कि सिंध के अंदर इसी तरीके से बेबसी रहेगी, आवाम की इसी तरह चीखें निकलती रहेंगी, ना आवाम को पीने का पानी मिलेगा, ना स्कूलों में बच्चों को अच्छी तालीम मिलेगी। ये बयानियां यहाँ पे, ये बयानियां खुर्रम साहब है तो मतलब लगता तो बोलने में तो ठीक लग रहा है, लेकिन जब इंतखाबात होते हैं तो नताइज पीपल्स पार्टी के हक़ में आते हैं, पब्लिक उनको वोट करती है, बल्कि पिछले से ज़्यादा वोट करती है, फिर वो आ जाते हैं, तो पब्लिक का क्या करेंगे? आवाम तो वोट कर रही है। नहीं, देखिए, आपकी बात बिल्कुल 100% सही है। उसकी जिम्मेदार भी पाकिस्तान तहरीक इंसाफ है। वो हमारी अपनी गलतियां हैं जिसकी बिना पे ये हुआ। कराची के अंदर पाकिस्तान तहरीक इंसाफ ने मेहनत करी, अच्छी तंजीम खड़ी की, अच्छे कैंडिडेट्स खड़े किए, आवाम ने रिस्पॉन्ड किया। कराची के अलावा बाकी सिंध के अंदर आप बहुत अच्छे तरीके से जानते हैं कि पाकिस्तान तहरीक इंसाफ ने अपने अच्छे कैंडिडेट्स खड़े ही नहीं किए थे और बाकी जमातों के साथ इत्तेहाद कर लिया था, जिसकी वजह से आवाम बहुत ज्यादा जो है नाराज हुई थी, जो हमारी गलती थी और हम इसको एक्सेप्ट करते हैं। लेकिन अब आने वाले इलेक्शंस के अंदर ये चीजें आप नहीं देखेंगे। हम मेहनत करेंगे, अच्छे उम्मीदवार खड़ा करेंगे, और अब 2023 का इलेक्शन, या उम्मीद है कि उससे पहले इलेक्शन जो कि हमारी डिमांड है, वो उसके अंदर आपको सिंध के अंदर बहुत बड़ा चेंज नजर आएगा। खुर्रम साहब, हमारा तौर पे यकीन बहुत ज्यादा है कि जितनी तब्दीली की जरूरत सुबह सिंध में, और जितना तैयार सुबह सिंध का एक एक शख्स है पीपल्स पार्टी से जान छुड़ाने के लिए, शायद और किसी सूबे में इतनी आवाज नहीं है जितनी यहाँ पे परेशानी है। खुर्रम साहब, 2 डिवीज़न में शेड्यूल आ चुका है, सब कुछ भरा जा चुके हैं। जो आपके कैंडिडेट्स की अब भी सूरत हाल है, आप ये कह रहे हैं, आपके जो अब भी कैंडिडेट की सूरत हाल ये है कि 40% जगहों पे पाकिस्तान तहरीक इंसाफ का कैंडिडेट ही नहीं है, और पाकिस्तान पीपल्स पार्टी मुख्तलिफ तालखे यानी कि टाउन्स में, कई टाउन्स ऐसे हैं जहाँ अनअपोज 25-25, 26-26, 20-20 यूसीज़ में अनअपोज कामयाब होके आ चुकी है। लोगों ने फॉर्म ही नहीं भरवाए हैं। आपकी तंजीम किधर थी? फिर यही आपका शिकवा बजा होगा या नहीं होगा कि जी पीपल्स भाई आप भी तो कैंडिडेट नहीं देते। देखिए, मैं आपसे ठीक कह रहा हूँ ना, आप जो बात कह रहे हैं मैं तो आपकी बात सेकंड कर रहा हूँ। मैंने नहीं कहा कि आप ठीक कह रहे हैं। हमारी अपनी तंजीमी गलतियां हैं। अगर लोगों को ऑप्शन नहीं दिया जाएगा तो लोग क्या करेंगे? सही बात, जाहिर है वहीं जाएंगे। लोगों की मुश्किलात है, परेशानियां हैं। कोशिश बहुत की जा रही है कि जितना जल्द से जल्द अपना तंजीमी ढांचा जो है वो सूबे अंदरूनी सिंध के अंदर मुकम्मल कर लिया जाए। अली जैदी साहब को जैसे कि अभी सिंध का सदर बनाया गया, उनकी जिम्मेदारी कि उन्होंने ये काम पूरा मुकम्मल करना है, वो भी कोशिश करेंगे जल्द से जल्द कर सकें। लेकिन अगर मैं जिम्मेदार सिंध के लोगों को नहीं ठहराऊंगा, मैं आपसे सिर्फ ये कहना चाह रहा हूँ, ये अगर है तो उसकी गलती पाकिस्तान तहरीक इंसाफ की, हम खुद जिम्मेदार हैं इसके। ये गलती हमारी है। लोग तैयार हैं सिंध की तब्दीली लाने के लिए, लेकिन अगर कुछ तंजीमी गलतियां हैं जिसकी वजह से कैंडिडेट नहीं है, तो हमारी खुद की गलती है जिसको हमने जल्द से जल्द दुरुस्त करना है। आवाम तैयार है सिंध में पीपल्स पार्टी से जान छुड़ाने के लिए। उनको सिर्फ एक अच्छा ऑल्टरनेट चाहिए। और जमातें भी हैं लेकिन नहीं करती लोगों पर भरोसा। हर शख्स की जबान पर जो इमरान है, जो नाम है वो इमरान खान का नाम है। तो खुर्रम साहब, लेकिन ये क्या गारंटी है कि वो लोग आएंगे कि जो कुछ निज़ाम को ठीक कर लेंगे? इसी सोसाइटी से, इसी माशरे से लोग आ रहे हैं, और ये कैसे हम गारंटी ले लें
कि जी वो आएंगे तो सिस्टम ठीक हो जाएगा। यहाँ तो जो आ रहा है और वो बहती गंगा में हाथ धोता है। किसी भी जमात का, हमने देख ली सूरत हाल, किसी भी जमात का आदमी वो आता है, वो बहती गंगा में हाथ धोना शुरू कर देता है। काउंसलर लेवल से लेके और आप ले आए मिनिस्टर और ऊपर लेवल तक, यही सूरत हाल है। लोग कहाँ से लाएंगे? पाकिस्तान तहरीक इंसाफ ने पिछले 3.5 साल में जो पूरे मुल्क भर में अपने MNAs और MPs और मिनिस्टर के जरिए डिलीवर किया वो आपके सामने है। कोई ऐसा इल्जाम हमारी जमात के ऊपर नहीं है। अगर किसी पे लगा भी अपने इक्तदार के दौरान तो उसका एहतसाब भी इमरान खान ने खुद करा। सो इस बात पे तो आप हमें क्रेडिट देंगे कि हमने अपनी पूरी कोशिश करी कि मुल्क के साथ हम पूरी वफादारी करें। वो काम, वो करतूत ना हम दिखाएं जो दूसरी जमातों ने करे और जिसके खिलाफ हमारा लीडर हमेशा आवाज उठाता रहा। हम अब मतलब ये एक मिसाल तो आपके सामने कायम हुई है ना। कराची के अंदर भी अगर आप देखें, सुबह सिंध का शहर है कराची, सिंध का दिल है कराची। सिंध के अंदर जो आपके MNAs हैं, जो आपके MPs हैं, उन्होंने कितनी अनथक मेहनत की है, कितनी अपनी जान लगाई है, कितना कराची शहर के लिए काम किया है, उसकी मिसालें आपके सामने हैं, जो कि पहले कभी किसी सियासी जमात ने इतना काम नहीं करा। MKM जो है पिछले 20-25 साल से किसी न किसी हुकूमती जमात का हिस्सा रही, लेकिन जो 3.5 साल में कराची शहर के लिए तहरीक इंसाफ ने डिलीवर किया वो MKM भी नहीं कर सकती। ये जो मौजूदा खुर्रम साहब, ये हमारा मेयर भी नहीं था। खुर्रम साहब, ये जो मौजूदा कानून है, इसके तहत पाकिस्तान तहरीक इंसाफ इलेक्शन चाहती है या इसमें तरमीम चाहती है? नहीं, सवाल ही नहीं पैदा होता। हम बिल्कुल नहीं चाहते। हमने सिंध हाई कोर्ट के अंदर एक एप्लीकेशन ऑलरेडी पिटीशन फाइल की भी, जिसमें हमने डिमांड किया हाई कोर्ट से कि आप इस बात का नोटिस लेंगे जब तक आपके अहकाम के मुताबिक आर्टिकल 140A के तहत अमेंडमेंट्स नहीं हो जाती हैं, कानून तैयार ना हो जाते हुए बल्दियाती इलेक्शन को रोका जाए। थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया। खुर्रम शेर ज़मान साहब असां सां मौजूद हुयो ऐं बल्दियाती सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करे पियो। इहा ई सूरत हाल आहे सॼे सूबे में ऐं इन में न सिर्फ़ु इहा बल्कि UC लेवल ते बि इहा ई सूरत हाल आहे। सहूलियात जो फुक़दान आहे, ही 40 सालनि खां ईअं आहे सिंध में, इहा ई सूरत हाल आहे। का चेंज, का तब्दीली, का अहिड़ी शइ असांखे घटि नज़र अचे थी, थोरी घणी थियो हूंदो किथे, पर अहिड़ी का शइ न आहे। असांखे जॉइन कयो आहे GDA जी अॻवान आहे, मेंबर सूबाई असैम्बली जनाब नुसरत सहर अब्बासी साहिबा। नुसरत साहिबा, तव्हांखे त बहितर ख़बर आहे, तव्हां अहिड़े इलाइक़े खां तव्हांजो ताल्लुक़ु आहे। छा उते ॿुधूं था त ज़बरदस्त बैनुल अक़वामी आलमी मयार जा हॉस्पिटल बि आहिनि UCs में, उते ज़बरदस्त क़िस्म जा स्कूल आहिनि, माना माण्हू ॿाहिरां अचनि था को तालीम वालीम वठणु ऑक्सफोर्ड सां, ॾिसूं था। ऐं पाणी अहिड़ो ज़बरदस्त थो मिले, साफ़ु सुथिरो, जो माना कमाल आहे। छा मिनरल वाटर हूंदो, अहिड़ी का सूरत हाल आहे तव्हां वटि? थैंक यू सो मच मुनव्वर। मुझे ख्याल में जेके भी KTN में वेठा आहिनि या KTN पाण वो चैनल आहे जेको कराची खां कश्मीर ताईं कुंड कुर्छ जे जेके भी माण्हू आहिनि उन्हनि जी जेकॾहिं तकलीफ़ूं ॾेखारियूं आहिनि त उहो वाहिद KTN चैनल आहे, जंहिं हमेशह हर कुंड कुर्छ में UC लेवल ताईं बि मां ॾिठो आहे त KTN काथे बि काथे रड़ आहे, काथे फूक आहे, काथे को पाणीअ जे करे डेथ थी वई, कंहिंजे हॉस्पिटल में डेथ थी वई, कंहिंजी चिंगी में माई ॿार पैदा कयो, काथे ट्रैक्टर टाली में कंहिंजो लाश खणी थो वञे। त वाहिद चैनल आहे जे असांखे अवेयर कयो आहे। थैंक यू असेंबली जा मेंबर्स त ख़ासि तौर ते KTN जे रिपोर्ट्स खे ॾिसी उन्हनि खे असां बाक़ाइदा असेंबली जे फ्लोर्स ते खणंदा रहिया आहियूं। त कहिड़ी ॻाल्हि था कयो मुनव्वर? कराची जा केतिरा हॉस्पिटल्स आहिनि, तव्हां बाक़ी शहीद हलिया वञो, तव्हां सिविल हॉस्पिटल हलिया वञो, तव्हां ॿिया कहिड़ा अनेक जिन में ग़रीब माण्हू वीचारो वञे थो न, उन जे लाइ बि असांखे ॾींहं में 10 दफ़ा फोन थो अचे त अमर महिरबानी कर, असां आया आहियूं कल फलाणे ॻोठ खां, असांखे कोई अंदरि घिरण नथो ॾे, को बेड नथो मिले, को दवा नथी मिले, डॉक्टर नथो मिले, नंबर नथो अचे। हे मां कराची जी ॻाल्हि थी कयां। कराची जहिड़े शहर जेको कैपिटल सिटी चवराईंदो आहे दुनिया में, 5 वॾो शहर चवराईंदो आहे, उते जी हालत आहे जेकॾहिं मां हाणे बि निकिरां पंहिंजी गाॾीअ ते त मूंखे काथे न काथे को न को ॿार हथ में कूलर हूंदुसि या लोटो हूंदुसि या बाल्टी हूंदसि, पाणीअ जी तलाश में काथे न काथे नज़र ईंदो। इहो हाल त मां कराची जो तव्हांखे थी ॿुधायां। मेन कुझु शाराऊं जेके सुठियूं आहिनि जिन ते गाॾी हलंदी त हचकोला न खाईंदी कराचीअ जा, बाक़ी जेकॾहिं तव्हां अंदरि वेंदव कराची जे घिटियुनि में त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। पोइ हुन जेको मुराद अली शाह साहब ऐं मुर्तज़ा वहाब साहब जेके एडमिनिस्ट्रेटर जेके रोज़ वेही ॿुधाइनि था त कराची एॾी तरक़ी थो करे, पोइ ख़बर पइजी वेंदी त कराची जो इहो हाल आहे। पोइ मां निकिरंदमि हैदराबाद, पोइ कासिमाबाद, लतीफ़ाबाद, इन खां पोइ जॾहिं मां नंढी घिटियुनि में वेंदमि त अल्लाह वल अमान
माण्हू जी रड़ियूं निकिरी वेंदियूं। हे ॿियो शहर करा सिंध जो जेको हैदराबाद चवराइबो आहे, जंहिंमें पाणी जी अनेक मसला, पाणी 70% मां थोड़ी थी चवां त 70% पाणी जेको आहे उहो गटर मिलो सिंध जी आवाम थी पिए। इहा त जजमेंट अची वई, इहा त जज असांजा जज था चवनि। त बाक़ाइदा इन खां वधीक तव्हांखे छा ऑथेंटिक खपे त 70% खैरपुर में असां जाते रहूं था उते बि गटर मिलो पाणी घरनि में पुॼे थो। उते को वाह आहे, वाह खां असां पाणी भराए पंहिंजे घरनि ताईं खणी था। हे खैरपुर जी हालत आहे जिथां 3 दफ़ा कायम अली शाह साहब वज़ीर आला ठहियो आहे। सो इहा सूरत-हाल सिर्फ़ कराची न, हैदराबाद, खैरपुर, शिकारपुर, लाड़कानो, हलो भला छॾे ॾियो सॼे सिंध खे। मां थी चवां सॼी सिंध छॾियो, जेके मेन लीडर आहिनि, आसिफ ज़रदारी जो हल्को नवाब शाह, अज़रा पेची हो नवाब शाह, फरियाल टालपुर लाड़कानो, बिलावल ज़रदारी लाड़कानो, भला हलो असां ॿियो छॾियोसीं मुराद अली शाह एॾा सेवण। इन्हनि मां को हिकिड़ी यूसी सिंध जी मां ॿुधे थी न मूंखे, बिल्कुलु ॿुधे थी। हिकिड़ी यूसी कोई कढी मूंखे ॿुधाए त अबा हिननि 15-16 सालनि में एतिरी महिनत कई आहे जो नवाब शाह जी हिकिड़ी यूसी एतिरी सुठी ठाही अथऊं जो ख़ुर्शीद शाह चई सघंदो त अबा यूरोप जहिड़ी यूसी आहे, अबा यूरोप सां मिलंदड़ जुड़ंदड़ यूसी आहे। इहो त असांजो हाल आहे। ऐं जॾहिं असां बजट जो खणूं था अंग अखर त पोइ रड़ियूं थी निकिरी वञनि, खरब हज़ारनि खरब जा तरक़ियाती बजट विया। अड़े अबा काॾे विया? हिकिड़ी यूसी में पाणी, हॉस्पिटल, रोड, रस्ता, स्कूल जेकॾहिं सभु बहितरीन आहे, हा ॿाहिरि मुल्कनि जा कुझु स्कूल जीअं यूएसएड वारनि जा हुजनि या एनजीओ जा हुजनि, उहे कुझु स्कूल अहिड़ा आहिनि, कुझु हॉस्पिटल्स अहिड़ा आहिनि जिन्हनि खे तव्हां चई था सघो था उते कुझु सुकून सां सुख सां ॿार पढ़नि था। सरकारी हॉस्पिटल्स में त तव्हांखे अबा पर्ची जेका मिले थी उन में तव्हांखे दवा बि नथा ॾियनि, चवनि था फलाणो स्टोर अथव वञी उतां वठो, डॉक्टर भी लिखी थो ॾे या वरी चए थो त शाम जो मुंहिंजी क्लिनिक में अची जाए उते तोखे सही कराए। नुसरत केसिताईं नुसरत इहो निज़ाम केसिताईं हलंदो? मथे मिनिस्टर पी आहे त हेठि चेयरमैन या मेयर उहो पुटु आहे, या मथे मिनिस्टर चाचो आहे हेठि भाइटियो आहे, मथे को मिनिस्टर मामो आहे त हेठि भाणेजो या को वाठो को अहिड़ो उहो वेठो आहे। हेठि मथे जॾहिं तव्हां पंहिंजी पाण हया हुकूमत आहे त पोइ ही दुरुस्त छो नथो थिए? तव्हां खैरपुर में आहियो, खैरपुर में तव्हां ॾिसो मथे मिनिस्टर हुयो, हेठि चेयरमैन बि पंहिंजा हुया, हर शइ पंहिंजी हुई, पोइ बि इहा हालत आहे। हाणे तव्हां बि हिते मां बि हिते सभिनीनि खे ख़बर आहे असांजो रोणो इहो ई आहे न। मां असेंबली में जॾहिं साम्हूं नज़र दौड़ाईंदी आहियां, मूंखे 3 टाइम थी वियो आहे, 3 टेन्योर आहे मुंहिंजो, ठीकु आहे न। मां उते पीउ बि ॾिठो, पुट बि ॾिठो, हाणे पुट जो पुट बि ॾिठो। ख़ुदा यानी हिन मुल्क में या हिन सूबे में छा को ॿियो टैलेंटेड को अहिड़ो माण्हू तव्हांखे नथो मिले पंहिंजे इलाइक़े में, कॉन्स्टिट्यूंसी में, ईमानदार, शरीफ़, जेको असेंबली में फ्लोर ते अची तव्हांजे हल्के जी, तव्हांजे इलाइक़े जी का उते वाहू करे? हिते छा इहा असांजी क़िस्मत में इहो लिखियलु आहे त पीउ खां पोइ पीउ ॿाहिरां बैरिस्टर थी ईंदो, पुटु बैरिस्टर थी ईंदो, उन खां पोइ हिते अची सिधो उनखे ॿियो बैरिस्टरी थोरी करणी आहे, उहो त नाले जी बैरिस्टरी आहे। उन खां पोइ उनखे छा करिणो आहे? पीउ जी सीट संभालणी आहे। हाणे सखर खैरपुर जी मिसाल तव्हांजे साम्हूं अची वई, जेकॾहिं मां कोडी जी मिसाल खणां त भाउ, पोइ उन खां पोइ पुटु, पोइ भाइटिया, सखर हलिया वञो त ॼाठो बि, जनाब भाउ पुटु, शाह जेको ख़ुशी शाह सां, मूंखे नाले खणण में कोई हिचक न आहे, मां कंहिं हवाले सां डिॼंदी न आहियां। इहा सूरत हाल आहे। अच्छा, ईअं जेकॾहिं मोरूसी असांजी सियासत हलणी आहे ऐं पीउ खां पोइ पुटु ऐं पुट खां पोइ वरी पुटु, त पोइ बाबा छॾे ॾियो न। पोइ उन्हनि जी एतिरो माल ठाहे वेठा आहिनि, उन खां पोइ पीउ एतिरो माल ठाहे वेठो आहे जो पुट खे ज़रूरत ई नथी पए कैंपेन हलाइण जी, हुनखे एतिरो पैसो पियो आहे, हो उतां वॾेरा जेके नुसरत ही सिस्टम ठीकु कीअं थींदो? असां ॾिसूं था पब्लिक अकाउंट्स कमेटी में तव्हां बि वेहो था, असां बि ॾिसूं था, उते पैरा अचनि था, उहो सेटल, एंटी करप्शन पैरा सेटल, हर शइ सेटल, नैब हर शइ सेटल, माना माण्हुनि जी फाइल गुम आहे, केस गुम आहे, साला साल केस हले नथो, हेयरिंग नथी थिए, पोइ ही कंहिंखे छा कयूं छा? ॾिसो मुनवर, अवल त थींदो छा आहे, मां इन 15-16 सालनि में इहो ॾिठो आहे त बाहि लॻी वई। अरे बा छा थियो? सिंध सेक्रेटेरिएट में बाहि लॻी वई। अरे छा थियो? फलाणी ऑफिस में जाते कणक जा सॼा केस जा फाइल पिया हुया, उन में बाहि लॻी वई।
वर्क एंड सर्विसेज जे ऑफिस में बाहि लॻी हमें चे छा थी वियो छो जो ते सॼा ठेकनि जा जेके बि हिननि जा पीपल्स पार्टी जा पंहिंजे नवाज़ी जा ठेका ॾिनल आहे रोड ॾिनल आहे उन जा सभिनीनि जा फाइल सड़ी आहे पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में ये 3 टेन्यूअर्स में इहा सभिनीनि खां वधीक जेका शइ असां ॾिठी उहा इहा थी त बाहि लॻण जो सिलसिलो ॾाढो आहे अच्छा छो जो सॼो रिकॉर्ड सड़नो आहे जने सॼो रिकॉर्ड इवन एतिरो त असांजी असेंबली में बि बाहि लॻी वई यानी तव्हांजो सॼो रिकॉर्ड सड़ी वेंदो उन खां पोइ तहक़ीक़ात में ज़ीरो यानी तहक़ीक़ात थी भई छा थियो बाहि कीअं लॻी कोई कोन आहे त पोइ हाणे अकुल अची वियो सभिनीनि खे सम्झ में अची वई त बाहि इन करे लॻंदी आहे छो जो रिकॉर्ड सड़ंदो आहे हाणे 16 साल कंहिं बि हुकूमत खे पार्टी खे थियनि कंटिन्यूअसली हिननि हर इदारे में पंहिंजो माण्हू विहारे छॾियो आहे बेशक वो जुडिशरी हुजे वो हर डिपार्टमेंट में हिन जो टीचर्स हुजनि यानी तालीम हुजे हेल्थ हुजे एग्रीकल्चर हुजे इरिगेशन हुजे फाइनेंस डिपार्टमेंट हुजे जेको बि डिपार्टमेंट तव्हां खणी ॾिसंदो हर अफ़सोसनाक सूरत हाल आहे सिफारिश नौकरी ॾेई पंहिंजा माण्हू विहारिया त पोइ लाज़मी आहे हर को हिन जी जीव ज़ूरी कंदो पुलिस ताईं हिन जी जेका सबऑर्डिनेट आहे त पोइ असां कंहिंखे चऊं बिल्कुलु थैंक यू वेरी मच नुसरत सहर अब्बासी साहिबा असां सां मौजूदु हुई सॼे सूबे जी सूरत हाल इहा ई आहे ऐं को डिपार्टमेंट बि अहिड़ो न आहे जिथे को तव्हां कंप्लेन करे पंहिंजो इंसाफ़ वठी सघो या तव्हांखे को नतीजो मिले त या तव्हांखे का उमेदु हुजे त हिते वेंदा त पोइ को इंसाफ़ मिलंदो का असांखे सहूलियत मिली वेंदी असांजी को ॿुधणी थींदी या को मसलो हल थी वेंदो अहिड़ी का सूरत हाल न आहे अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो पॉइंट ऑफ ऑर्डर में असां नवां मसला ऐं तव्हांजा प्रॉब्लम असां उथारींदासीं तव्हां पंहिंजो जेको बि मसलो आहे उहो असां सां शेयर कयो असांजे KTN जी फेसबुक पेज ते असांजी वेबसाइट ते तव्हां पंहिंजा मसला असांखे ॿुधाए सघो था ख़ुदा हाफ़िज़